जी नाज़रीन, असां हींअर मौजूद आहियूं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हयात खान जमाल में। असांजा उस्ताद मौजूद आहे, चओ पुछा था कयूं त स्कूल जा कहिड़ा मसइला आहिनि। जी साईं, कहिड़ा मसइला आहिनि स्कूल जा? साईं, असांजे स्कूल जो सभ खां वॾो मसइलो इहो आहे त असांजे स्कूल जी जेकी बिल्डिंग आहे उहा बिल्कुलु ख़तमु आहे। जज साहिब इन स्कूल खे जेको आहे सो डेंजरस हालत करार ॾेई हो, उन जे बावजूद बि असांखे स्कूल जी बिल्डिंग न मिली आहे। ऐं असांजे स्कूल खे चौदीवारी कान्हे। असांजे स्कूल में 169 ॿार जेको आहे सो ज़ेर तालीम आहिनि, जिन में काफ़ी तादाद नियाणियुनि जो बि आहे। जेके नियाणियूं पढ़नि थियूं उन लाइ बाथरूम लाइ हिकु या ॿिनि जो जेको आहे सो तमामु घणी तकलीफ़ आहे। पाणी जी बि असां वटि सहूलियत कान्हे का, फर्नीचर बि घटि आहे ऐं उस्ताद बि जेको आहे सो हींअर मां अकेलो पढ़ाए रहियो आहियां। जी नाज़रीन, हिन स्कूल जो मेन इशू आहे त हिन स्कूल जी बिल्डिंग आहे उनखे दीवारनि खे ॾार पइजी विया आहिनि। उहे ॾार जेके छित सां गॾिजी विया आहिनि, हेठि ज़मीन सां अची गॾिया आहिनि। हीअ बिल्डिंग कहिड़े टाइम बि जेका मतिलबु किरी सघे थी। ऐं स्कूल खे चौदीवारी न आहे ऐं पोणा 200 ॿार हुजण जे बावजूदि हिकिड़ो उस्ताद मुक़ररु थियल आहे, जंहिंजे करे पढ़ाई में हिनखे ॾाढी तकलीफ़ थिए थी। स्कूल में वॉशरूम कोन्हे को ऐं चौदीवारी न हुजण जे करे हितां रस्तो आहे जेको गाॾी अच वञ आहे त को हादसे जो सबबु बणिजी सघे थो।